कराची वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ईंदड़ माली साल लाइ 54.38 अरब रुपयनि जी मजमूई बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बजट जी मंज़ूरी बोर्ड जे इजलास में ॾिनी वई, जंहिं जी सदारत मेयर कराची ऐं चेयरमैन वाटर कारपोरेशन बैरिस्टर मुर्तज़ा वहाब कई। इजलास दौरान इदारे जे माली हिकमत अमली, तरक्याती तरजीहनि, ऑपरेशनल ज़रूरतनि, आमदनी में वाध ऐं शहरियुनि खे पाणी ऐं नेकाली जूं मयारी सहूलतूं फराहम करण बाबति मुख़्तलिफ़ मामलनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। मंज़ूर कयल बजट जो बुनियादी मक़सद वाटर कारपोरेशन जी माली सलाहियत खे वधीक मज़बूत बणाइण, इंतज़ामी ऐं ऑपरेशनल निज़ाम खे जदीद बुनियादनि ते इस्तवार करण ऐं शहरियुनि खे बहितर ख़िदमतूं फराहम करण खे यकीनी बणाइण आहे। बोर्ड खे ब्रीफिंग ॾींदे वाटर कारपोरेशन जे चीफ फाइनेंशियल ऑफिसर CFO अम्मार अली ख़ान ॿुधायो त इदारे में माली इंतज़ाम खे वधीक मुयसर, शफ़ाफ़ ऐं जदीद बणाइण लाइ निज़ाम खे मुकमल तौर फ़ाल कयो पियो वञे। इन जदीद डिजिटल प्लेटफॉर्म ज़रिए बजट साज़ी, ख़र्चनि जी निगरानी, ख़रीदारी जी अमल, माली रिपोर्टिंग ऐं मुख़्तलिफ़ शोबनि जी कारकर्दगी जो जाइज़ो शफ़ाफ़ अंदाज़ में वरितो वेंदो। CFO ॿुधायो त SAP दरअसल यानी इदारे जे वसीलनि जी मनसूबाबंदी जो निज़ाम आहे जेको दुनिया जे वॾनि इदारनि में माली इंतज़ामी मामलनि खे मुयसर अंदाज़ सां हलाइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन निज़ाम जे निफ़ाज़ सां माली मामलनि में शफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं कारकर्दगी में इज़ाफ़ो थींदो।